आदत व्यू यूट्यूब चैनल में भरिकार। दोस्तों, छा तव्हां ज़हीन ऐं होशियार आहियो? जेकॾहिं हा त हिन वीडियो में असां तव्हां खां पुछंदासीं कुझु दिलचस्प कॉमन सेंस जा ऐं जनरल नॉलेज जा मालूमाती सवाल। हर सवाल जे जवाब लाइ तव्हां वटि कुझु सेकंड जो टाइम हूंदो। सवाल नंबर पहिरियों आहे, उहो केरु आहे जेको हू बहू तव्हां जहिड़ो आहे पर हक़ीक़त में को वजूद न अथसि? जवाब आहे शीशे में तस्वीर। जी हाँ, शीशे में तव्हांजी तस्वीर। सवाल नंबर 2 आहे, दुनिया में सभ खां पहिरीं कहिड़ो मेवो खाधो वियो? जनरल नॉलेज जो इंतहाई दिलचस्प ऐं मालूमाती सवाल आहे त दुनिया में सभ खां पहिरीं कहिड़ो मेवो खाधो वियो? हर सवाल जे जवाब लाइ तव्हां वटि 5 खां 10 सेकंड जो टाइम मौजूदु आहे। तव्हां चाहियो त वीडियो खे रोके सोचे जवाब ॾेई सघो था। हिन सवाल जो जवाब आहे खजूर। सवाल नंबर 3 आहे, उहा कहिड़ी नमाज़ आहे जंहिंखे पढ़ण खां पहिरीं सुम्हणु ज़रूरी आहे? जी हाँ, इस्लामी सवाल आहे जनरल नॉलेज जो। त उहा कहिड़ी नमाज़ आहे जंहिंखे पढ़ण खां पहिरीं सुम्हणु ज़रूरी आहे? जेकॾहिं तव्हां चैनल ते नवां आहियो त चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कजो ऐं घंटी वारे बटन खे दॿाइजो जीअं हर वीडियो जी नोटिफिकेशन तव्हां ताईं सभ खां पहिरीं पहुचे। हिन सवाल जो जवाब आहे तहज्जुद जी नमाज़। सवाल नंबर 4 आहे, त ॿारनि जो उहो कहिड़ो रांदीको आहे जंहिंखे अमीर तरीन माण्हू बि ख़रीद नथो करे सघे? ॿारनि जो उहो कहिड़ो रांदीको आहे जंहिंखे अमीर तरीन माण्हू बि ख़रीद नथो करे सघे? जवाब आहे चांद मामू। जी हाँ, चंड। सवाल नंबर 5 आख़िरी ऐं इंतहाई दिलचस्प सवाल आहे, त जन्नत में मर्दनि खे हुरूं मिलंदियूं त औरतुनि खे छा मिलंदो? इंतहाई दिलचस्प सवाल आहे, त जन्नत में मर्दनि खे हुरूं मिलंदियूं त ॿुधायो त औरतुनि खे छा मिलंदो? जेकॾहिं तव्हां चैनल ते नवां आहियो चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कजो। साथियों, हिन सवाल जो जवाब आहे त जन्नत में शादीशुदा औरतुनि खे पंहिंजो दुनियावी मुड़ुसु मिलंदो, जॾहिं त कुंवारी औरत खे जेके कुंवारे हूंदे मरी वञनि उन्हनि खे जन्नत में मौजूदु कंहिं न कंहिं मर्द सां शादी कराई वेंदी, जॾहिं त 2 या 2 खां वधीक शादी वारे औरतुनि खे पंहिंजो आख़िरी मुड़ुस सां मिलायो वेंदो। दोस्तों, हीअ वीडियो तव्हांखे कीअं लॻी? पंहिंजी क़ीमती राय खां आगाह ज़रूरु कजो। दुआनि में असांखे यादि रखिजो। अल्लाह हाफ़िज़।